सिजावल में 2 कैदी फरार थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिजावल वेझो 2 कैदी फरार थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। फरार थियल 2 कैदियुनि गुलाम हुसैन उर्फ बाबू शाह ऐं 2 कैदी जो केस दाख़िल कयो वियो आहे। अपडेट मालूम कनासी असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बरोही। जी महबूब, अपडेट कजो। जी चेयरमानो, छठे ऐं सिजावल जे विच ते गुज़िरियल ॾींहुं जेका कैदी पार्टी ते जेको हमिलो कयो वियो, कैदी पार्टी में जेके शामिल कैदी हुआ, 2 कैदियुनि हमलो करे 2 एहलकारनि मोहम्मद उस्मान जाफ़र ऐं मोहम्मद अज़ीम बुगियो खे सख़्तु ज़ख़्मी करे 1 एहलकार खे खणी वञण बैदि उनखे छॾे फ़रार थी विया आहिनि। उन्हनि में गुलाम हुसैन बाबू शाह ऐं रमज़ान गुजरियो जेके मुख़्तलिफ़ क़तल ऐं पुलिस मुक़ाबलनि जे मुख़्तलिफ़ केसनि में अॻु में पुलिस खे घुरबल हुआ ऐं उहे क़ैद हुआ जिन हथियार खसे 1 कलाशनकोफ समेत एहलकारनि खे ज़ख़्मी करण खां पोइ फ़रार थी विया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते सिजावल थाणे ते सरकार जे मदद हेठि पुलिस पारां मुक़ाबले फायरिंग ऐं दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पर अञा ताईं जेके 2 कैदी आहिनि गुलाम हुसैन बाबू शाह ऐं रमज़ान गुजरियो पुलिस खे हथ अची न सघिया आहिनि। उन्हनि जे राति देर ताईं ऐं सुबुह मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा बि हया विया आहिनि पर उहे अञा हथ अची न सघिया आहिनि। जॾहिं त जेके ज़ख़्मी एहलकार आहिनि उस्मान जाफ़र ऐं अज़ीम बुगियो, उन्हनि जी कराची जे हिकु निजी अस्पताल में हिन वक़्तु ऑपरेशन जारी आहे, जिन जी हालत गंती जो बि ॿुधाई पई वञे ऐं डॉक्टर मूजिबि सर ज़िंदगी लाइ ईंदड़ जेके 12 खां 20 कलाक जेके इंतहाई अहम आहिनि, उन्हनि जी हिन वक़्तु ऑपरेशन कराची में हलंदड़ आहे। जॾहिं त हिकु ॿियो एहलकार जेको मामूली ज़ख़्मी थियो हो मोहम्मद अहमद अली अबड़ो, उनखे जेतोणीकि अस्पताल में राति देर ताईं दाख़िल कयो वियो हो पर जेके ज़रिया ॿुधाइनि था त उन जांच में पुलिस उनखे अबड़ो जेको एहलकार आहे उनखे बि शामिल कयो आहे, छाकाणि त पुलिस जेके कैदी हुआ उन अहमद अली अबड़ो खां हथियार खसे 2 एहलकारनि खे ज़ख़्मी करण खां पोइ अहमद अली खे बि पाण सां गॾु बची विया हुआ, जंहिंखे बाद में दड़े जे वेझो कचे वारे इलाइक़े में छॾे फ़रार थी विया हुआ। हिन वक़्त ताईं जेके कैदी फ़रार थियल आहिनि 2 उहे पुलिस खे हथ अची न सघिया आहिनि। जेके सरकारी कलाशनकोफ समेत फ़रार थियल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते सिजावल थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं 2 एहलकार जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी हालत गंती जो बि हुजण करे हिन वक़्तु कराची में उन्हनि जो ज़िंदगी बचाइण लाइ ऑपरेशन जारी आहे। जी महबूब रही, तफ़सील लाइ आवाज़ जी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, आवाज़ ॿिए कंदासीं त KPK सरकार